माशाअल्लाह, छा त कुंवारे ते निखार आयो आहे, ॼण जन्नत जी हूर ज़मीन ते लही आई आहे। मुंहिंजी धीउ खे नज़र न हणजांइ, मां तोखे नंढे हूंदे खां सुञाणा। मुंहिंजी नज़र अहिड़ी लॻंदी आहे जहिड़ी सुकल कखनि खे बाहि लॻंदी आहे। मां सदको वञा पंहिंजी सोणीअ तां, मां छो नज़र हणंदसि। माशाअल्लाह, कुंवार त कुंवार आहे, पर अॼु त वॾेरी तूं बि लश्कारा पई हणी। दोदा, तूं हिते छा थो करीं? ओॾे ओताक ते महिमान बि आया आहिनि, रागी बि पहुची वियो आहे। हल त हली का महफ़िल मचायूं, राग करायूं। नियाज़ ख़ान, मां छा कयां? मां त फासिजी वियो आहियां। राजन ख़ान जे बंगले जो कमु कयां, ॿनी ॿारे जो कमु कयां, या शादी जो कमु कयां? दोदा, शादी बि त तुंहिंजे पुट जी आहे न। अॼु हिननि कमनि मां हथु कढ। हल हली ओॾे महिमाननि सां मुंहुं ॾे बाबा। अस्सलाम वालेकुम दोदा। वालेकुम अस्सलाम। पुट शादी मुबारक दी बाबा। मां तो तोखे होॾे पियो ॻोल्हियां, पर तूं हिते बीठो आहे। सोचुमि त यार खे मुबारक ॾियां। अदा ख़ैर मुबारक सिराजदीन। चाचा, घोट त महफ़िल में नज़र ई न आयो, किथे आ? मिलूं त कंढी विझूं साली घोट खे। अब्बा, पुट उबदार की छोकिरियूं मेहंदी पियूं हणनि। राग जी महफ़िल तां ॿुधो, पोइ अची उबदार सां मिलजो। चाचा, पोइ देरि छा जी? हलो हली राग ॿुधूं, असां बि त राग ॿुधण आया आहियूं। दोदा, छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। बाबा ओॾे रागीअ खे ॿिए प्रोग्राम ते बि वञिणो आहे। हलो त हली राग करायूं, हलो। दुआ, तुंहिंजो त लायो सजायो थियो, इजो तो घोट अचे। मूंखे बि हाणे दुआ कर त मुंहिंजो बि लायो सजायो थिए, मुंहिंजी बि जल्द शादी थिए। मां अव्हां सभिनी जे लाइ दुआ कंदसि। हाणे त दुआ कंदी हूंदीअ त छोकिरियूं वञनि त घोट अचे। हाणे त उबदार सॼी ज़िंदगी जे लाइ मुंहिंजो थी वियो आहे। पहिरीं राति अथसि, भली देरि करे अचे। राजन खान, दुआ सिर्फ मुंहिंजी आहे ऐं हमेशह मुंहिंजी रहंदी। बस कर। जेकॾहिं ॿिए कंहिंजी थियण जी कोशिशि थिए त लाश बि छा थींदी हिते? लाश ई लाश चारों तरफ़। मां चवां थो बकवास बंदि कर। राजन खान, दुआ मुंहिंजी मिल्कियत आहे। जेकॾहिं मुंहिंजी मिल्कियत ते कंहिं हथ विधो त हुनखे हिते ई सीधा फायर हणंदो, सम्झाई? सीधा फायर। उतार, 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 उतार।
अम्मी न ॾाढी देरि कई, उनखे चयमि बि त ॿाहिरां वञी वाह सवार लही आहे। अम्मी मुंहिंजी दिलि घबराए थी, जल्दी ॿाहिरि ख़बर कढ त ॿाहिरि छा थियो आहे। अलाह ख़ैर कंदो, तूं दिलि न लाइ। शादीअ में हवाई फायरिंग थींदी रहंदी आहे। सरदार साईं, मुंहिंजो घोट पुट खे छा थियो? होश कर, तोखे कुझु न थींदो। कुझु बि न थींदो। सरदार साईं छा थियो? मुंहिंजो घोट पुट खे छा थियो? होश कर, तू होश कर। सर छोरी ॿाहिरि ख़ैर त आहे न? वॾेरी बारू तोखे छा थी वियो आहे? सिकंदर उबदार जल्दी ॿुधाए, मुंहिंजो हाथ ॿुॾे। सिकंदर उबदार खे मारे छॾियो। न, इहो नथो थी सघे। चओ त इहो कूड़ आहे। इहो कूड़ न आहे दुआ, तुंहिंजे घोट खे सिकंदर मारे छॾियो। इहो नथो थी सघे। चओ त इहो कूड़ आहे। कूड़ आहे इहो नथो थी सघे। नथो थी सघे इहो। बस कर दुआ, बस कर। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम सलाम। रईस जी बादशाही जो खैर। वे चाकर खान वे रमो चाकर खान लाइ चांहि त खणी अच। रईस बाबा का ख़बर पई आहे अव्हांखे? छा थियो आहे चाकर खान? का ख़ासि ख़बर आहे छा? ॾाढी ॾुख जी ख़बर आहे रईस। राति सिकंदर ख़ान सरदार रांझन ख़ान जी धीअ जी शादीअ में घोट ते हमलो करे उनखे क़त्ल करे छॾी। इन्ना लिल्लाहि इन्ना इलैहि राजिऊं। माना सरदार रांझन ख़ान जूं ख़ुशियूं मातम में बदिलजी वियूं। पोइ सिकंदर जो छा थियो? भॼी वियो या पकड़जी वियो? रईस बाबा सिकंदर ख़ान बि थॾे ते मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त घोट वटि बि हथियार हो। जीअं घोट ज़ख़्मी थी किरियो, जवाबी फायरिंग करे सिकंदर ख़ान खे बि घोट मारे छॾियो। मतिलब त ॿई मरी विया। घोट जवाबी फायरिंग कान कई हूंदी, सिकंदर खे सरदार जे वाठनि मारियो हूंदो, पर बयान अहिड़ो ॾींदा जी केस न ठहे। हाँ रईस बाबा, सरदार रांझन ख़ान बि सियाणो माण्हू आहे। रईस बाबा अव्हां कहिड़े सोचनि में गुम आहियो? चाकर खान मां सोचां पियो त हाणे सिकंदर जी बनी जो मालिक केरु थींदो? रईस बाबा सिकंदर जा मिट माइट त हूंदा न, उहे उन जी बनी संभालींदा। चाकर खान ॻाल्हि हीअं आहे त सिकंदर जी ज़मीन असांजे ॻोठ में आहे ऐं सिकंदर जा मिट माइट सरदार रांझन ख़ान जे ॻोठ में आहे। त पोइ छा कजे रईस? चाकर खान हिकिड़ो कमु कर, सिकंदर जी बनी ते कब्ज़ो कर ऐं 3 महीना पुराणा कागज़ ठाराए जंहिंमें इहो ॾेखार इहा बनी विकिणी सिकंदर असांखे ॾेई वियो। ठीकु आहे रईस बाबा, मां कागर ठारायां। जेको कमु असां खां न थियो उहो कमु सरदार रांझन ख़ान असांखे पाण ई करे ॾिनो। बेटा चाहती हो बेटा? मरण जी उम्र तो मुझे हुई, मुझे कंधार पुट ज़ालिमन मारे छॾियो। छा कसूर हुयो बेटा? सब्र कर। मां जी त चेहरी बनी छॾियो। उन ज़ालिम खे बि त
मुख्तियार मारे छजो उनखे कहिड़ो धंधा छजे वो तो मरी वियो पर मुंहिंजो कंधार पुट तो मटी न ईंदो मां ख्वाब ॾिठा वो सुठो डॉक्टर थे उनजी शादी जा ख्वाब ॾिठा इहो ख्वाब ते नटो अदा इन अल्लाह मा साबरीन अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे सब्र कर अदा अली गोर सब्र को सवा मां करे बि छा सघां थो अल्लाह पाक जी ज़ात ॾाढी आहे बेशक बेशक उन्हनि खे बि अल्लाह पाक सज़ा ॾींदो तव्हां घबरायो न अल्लाह जेको आहे न उनजो फ़ैसिलो वॾो कारसाज़ आहे मुंहिंजो रब दुआ कर हा असांजी दुआ अथसि मुंहिंजी दुआ कर मुंहिंजो डॉक्टर जन्नतुल फिरदौस में हुजे आमीन 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 अल्लाह तव्हांखे सब्र ॾींदो अल्लाह तव्हांखे सब्र जमील ॾींदो वाह बाबा वाह मञियो मां तुंहिंजी सियासत खे सलाम आहे सिकंदर जे मरण खां पोइ हाणे ही सॼी ज़मीन असांजी आहे न ॾिठे न कोड़े ख़ान जी सियासत मूंखे ख़बर हुई त इहो छोरो सिक्को या त पाण मरंदो या कंहिंखे मारे विझे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे मारे विधई त पोइ ज़ाहिर आहे जेल विझो या फांसीअ ते चढ़ंदो पोइ त हीअ सॼी मिल्कियत कोड़े ख़ान जी थींदी ऐं मूंखे इहा बि ख़बर हुई बल्कि सोराना मूंखे पक हुई तेने छोरे जो को बि आगो पीछो करण वारो आहे ई कोन बाबा हुन तोखे कमदारी लिखी ॾिनी तूं सॼी ज़मीन ते कब्ज़ो करेंसि ॿियो न त वरी तोखे इहा ख़बर हुजणु खपे त अॼु खां पोइ बल्कि अॼु ॾींहं खां पोइ हिन ॻोठ जो वॾेरो मां आहियां मां माण्हू मूंखे सॾींदा रईस कौड़ल ख़ान छा रईस कौड़ल ख़ान जेका तव्हांजी मर्ज़ी कोड़ा खान असां मजबूर आहियूं सिकंदर ख़ान असांखां कॾहिं न विसरंदो बस सिकंदर ख़ान कोन विसरंदो ये विसरंदो जीअं गॾह जे सिर तां सिंग बड़े मरण वारनि खे केरु यादि नाहे कंदो जेके ज़िंदा हूंदा आहिनि उन्हनि खे माण्हू यादि कंदा आहिनि तव्हां मूंखे यादि कयो अॼु खां पोइ मां तव्हांजो वॾेरो आहियां कौड़ल ख़ान रईस कौड़ल ख़ान बस कोड़ा खान हाणे असांजो छा थींदो तव्हां हिते ई हूंदव असांजा नौकर थी रहंदव हलो हलो हाणे तव्हां हलो हर को पंहिंजे पंहिंजे कम ते हले असांखे कुझु ॻाल्हाइणो आहे शाबाश अमान तोखे मां छा चयमि त इहो कोड़ो वॾो शातिर माण्हू आहे रंग पंहिंजो मटाए छॾिजांइ न आख़िर हाँ माशूक तू सही तो चवी असांखो सिकंदर ख़ान वियो हीअ त असांखे बर्बाद करे छॾियो बाबा हल त हली सुभाणे ॻोठ में ऐलान करे अचूं त हाणे हीअ सॼी ज़मीन असांजी आहे या अल्लाह उन्हनि जी उमिरि त मुंहिंजी हुई मूंखे मारिया
मुझे घोट पुत्र के न मारे या अल्लाह मुझे घोट पुत्र के जन्नतुल फिरदौस में जगह दे। या अल्लाह तू राम कर, या अल्लाह तू अता ते बाज कर। ओ जा बुदार पुत्र बातों के कितने गोलिया ओ मुझा घोट पुत्र बातों के कितने गोलिया मुझी तो तू चेली बनी जडी बाकी अकेलो चले वे। ओ मुझा घोट पुत्र बातों के कितने गोलिया माके किजे सारे चने वे माया घोट पुत्र माला साईं को ये नींद डुगरा। सबर कर मुझे दीदी, सबर कर। किस्मत जो लिखियो कोई भी टारे न तो सके। दुआ कर दिया खुदा रखे तो रब साईं उनके जन्नतुल फिरदौस में जाए दे। अम्मा हसरत ही रहिजी वई अम्मा। जालिम सिकंदर ही छा करे छॾियो अम्मा। अम्मा मुझो घोट किथे आ अम्मा, मुझो घोट किथे आ। अम्मा मुखे उबदार ला वठी हल अम्मा, मुझे मिठड़ी अम्मा, मुझे उबदार किथे आ अम्मा। सब्र कर मुझे बचड़ी, सब्र कर। नींदड़ वापस मोटी ना है नींदा, तो पाड़ ते कंट्रोल कर। अल्लाह जी रजा में राजी रह, यूं ही तुझे लाइ बेहतर आ। अम्मा मुखे सब्र न तो थिए अम्मा, मुझो जिगर तो बाटे अम्मा, मुखे मारे छॾियो अम्मा, मुखे मारे छॾियो। सब्र कर मुझी जान, सब्र कर।